अस्सलाम वालेकुम नाज़रीन। प्रोग्राम न्यूज़ टॉक विद नसीर गोपांग में अव्हांखे चऊं था भलीकार। पंहिंजे अॼु प्रोग्राम में असीं ॻाल्हि ॿोल कंदासीं त नेठ सॼे मुल्क में जंहिं ते तमामु घणो बहस हलंदड़ आहे गुज़िरियल केतिरे ई अरसे खां त नओं आर्मी चीफ केरु हूंदो, जॉइंट चीफ ऑफ स्टाफ कमेटी केरु हूंदो, उनजी समरी वई न वई, पर उहा समरी नेठ हाणे हली वई आहे। पर गुज़िरियल ॾींहं ताईं जेकॾहिं असीं ॾिसूं त नवाज़ लीग जा जेके वफ़ाक़ी वज़ीर आहिनि, ख्वाजा आसिफ़ साहिबु हुजनि, मरियम औरंगज़ेब साहिबा या ॿियनि जो इहो चवणो थो आहे समरी जेका आहे अञा ताईं उन्हनि खे मिली ई नाहे। ऐं एतिरे ताईं शाहिद ख़ाक़ान अब्बासी साहिबु जेके अॻूणा वज़ीर आज़म आहिनि उन्हनि एतिरे ताईं बयानु ॾिनो, उन्हनि जो चवणो हो त समरी जेका आहे उहा देरि सां मोकिलणु आइन ऐं कानून जे ख़िलाफ़ु आहे। इहे बयानु आया ई पिए, उन विच में नज़र आयो त ISPR तरफ़ां जेको आहे बयानु जारी कयो वियो, जंहिंमें इहो ॼाणायो वियो त जेका समरी आहे ऐं जेका लिस्ट आहे 6 ऑफिसर्स जी, उहा लिस्ट जेका आहे उहा मोकिली वई आहे, समरी मोकिली वई आहे। हाणे हिकिड़े पासे हू ॿुधाइनि पिया त समरी मोकिली वई आहे, ॿिए पासे वफ़ाक़ी वज़ीरनि जो चवणो थो आहे समरी अञा ताईं न मिली आहे। बहरहाल राति ताईं इहो जेको आहे हैजान वारी जेका कैफ़ियत हुई या जेका गैर यकीनी वारी सूरत हाल हुई उहा हल थी वई। बहरहाल अॼु ई जेको आहे इत्तेहादियुनि जो जेको इजलास आहे उहो बि कोठायो वियो शहबाज़ शरीफ़ तरफ़ां, ऐं हाणे कुझु ई टाइम खां पोइ जेको आहे कुझु ई कलाकनि में इहो फ़ैसिलो थी वेंदो त नओं पाक फ़ौज जो सरबराह जेको आहे सो केरु हूंदो। बहरहाल हिते नाज़रीन हिकिड़ो अहम सुवाल जेको आहे उहो इहो बि पैदा थिए थो त हाणे नए फ़ौजी सरबराह जी मुक़ररी जो फ़ैसिलो केरु पियो करे। PDM में शामिल जेके पार्टियूं आहिनि ऐं उनमें 2 वॾियूं जेके पॉलिटिकल पार्टियूं आहिनि, पाकिस्तान पीपल्स पार्टी ऐं नवाज़ लीग जेको आहे उहो फ़ैसिलो करणु वञी रहियूं आहिनि त पाक फ़ौज जो ईंदड़ जेको सिपह सालार हूंदो, सरबराह हूंदो, उहो केरु हूंदो। ऐं उनखे यादि हूंदो त इन्हनि ॿिन्ही पॉलिटिकल पार्टियुनि खे कहिड़े अंदाज़ सां ताक़त जे ज़ोर ते पॉलिटिकल अमल खां धार कयो वियो ऐं जन बि धुरियुनि उन्हनि खे इन पॉलिटिकल अमल खां धार कयो ऐं जेके पॉलिटिकल पार्टियूं जेके लीडर इस्तेमालु थिया, हीअ सभु कुझु असीं चवंदासीं त उन्हनि जे लाइ सिखण जे लाइ काफ़ी आहे त जन पार्टियुनि सां गॾु माण्हू हुजनि, उन्हनि खे ईअं ताक़त जे ज़ोर ते जेको आहे उहो इक़्तिदार खां घणे वक़्त ताईं ॿाहिरि नथो रखी सघिजे। पोइ उहो ज़ुल्फ़िकार अली भुट्टो साहिब जो मिसाल अव्हांजे साम्हूं आहे, ताक़त जे बुनियाद ते, कूड़े केस जे बुनियाद ते उन्हनि खे जहिड़ी रीति हटायो वियो मंज़रनामे तां ऐं पोइ अदालतुनि बि जेको आहे तस्लीम कयो त उहो अदालती क़तलु हो। ऐं उनखां पोइ बि जेको आहे उन्हनि ताक़तवर धुरियुनि बि खे बि अञा ॻाल्हि सम्झ में कोन आई। बेनज़ीर भुट्टो साहिबा जो वापसि अचणु, इक़्तिदार हासिलु करणु, माण्हुनि जी उन्हनि सां मुहबत जेका उन्हनि जी वापसी थी लाहौर में, उनखां पोइ वरी हिकिड़ो फेज़ अचे थो 99 में त परवेज़ मुशर्रफ अची थो वञे, उहो जहिड़ी रीति नवाज़ शरीफ़ साहिब खे ॿाहिरि मोकिले था छॾनि या जलावतन कनि था, उन्हनि जी गवर्नमेंट जो ख़ात्मो आणनि था। ऐं उनखां पोइ बेनज़ीर साहिबा खे बि वंस अगेन जेको आहे उहे जलावतन थी वञनि थियूं या उनखां पहिरियों ई उहे जलावतन थी चुकियूं हुयूं। सो उन दौर में असांखे यादि आहे त परवेज़ मुशर्रफ बार बार अची इहो बयानु ॾींदो हो ऐं उनजा तर्जमान इहे चवंदा हुआ पीपल्स पार्टी जो ऐं नवाज़ शरीफ़ जो मुकमल तौर ते ख़ात्मो थी चुको आहे ऐं हाणे वरी उहे कॾहिं इक़्तिदार में न ईंदियूं उहे ॿई पार्टियूं। पर 18 अक्टूबर ते जॾहिं मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिबा जी वापसी थी 2007 में, त सॼी दुनिया ॾिठो त केॾो शानदार इस्तक़बाल उन्हनि जो थियो। उनखां पोइ इहा ॿी ॻाल्हि आहे त वरी जंहिं रीति उन्हनि जी शहादत थी, उन्हनि जी पार्टी खे ॼण तिकिड़ो ख़तमु करण जी कोशिशि कई वई। इन खां पहिरियां पेट्रियाट, काफ लीग, ॿियूं टियूं जेके ठहंदियूं रहियूं। चवण जो मतिलबु इहो आहे त मुल्क जूं उहे वॾियूं पार्टियूं जिन सां गॾु माण्हू गॾु बीठल हुजनि, उन्हनि खे ईअं जेको आहे इक़्तिदार खां या सियासत खां परे नथो करे सघिजे ऐं जेके धुरियूं कनि थियूं उन्हनि खे बि ज़रूरु उन ते सोचणु खपे जो वरी बि उन्हनि खे उन्हनि पार्टियुनि वटि अचिणो पवे थो। इहो ख़ान साहिब जे लाइ बि सम्झणु ज़रूरी आहे ऐं जेके धुरियूं इहो सम्झनि थियूं त ख़ान साहिब खे ईअं ताक़त जे बुनियाद ते सियासत खां परे करे कयो वेंदो, शायदि उहे भुलियल आहिनि ऐं किथे ईअं न थियो जो वरी उन्हनि खे ख़ान साहिब ॾांहुं बि जेको आहे सो रुजू करणो पवे। पर उनजे लाइ ख़ान साहिब खे मुसलसल हिकिड़ी स्ट्रगल करणी पवंदी ऐं साबित क़दम रहणो पवंदो। सो अॼु प्रोग्राम में असीं उन ते ॻाल्हि ॿोल कंदासीं ऐं गॾोगॾु अॼु प्रोग्राम में असीं ॻाल्हि ॿोल कंदासीं आर्मी चीफ जनरल क़मर जावेद बाजवा साहिब जेको अलविदाई ख़िताबु कयो आहे योम शोहदा जे हवाले सां, योम दिफ़ा ऐं शहीदनि जे ॾहाड़े जी मुनासिबत जे हवाले सां जेका GHQ में तक़रीब थी आहे, उनमें खोड़ अहम जेके आहिनि उहे नुक़्ता उन्हनि ते रोशनी विधी आहे आर्मी चीफ जनरल क़मर जावेद बाजवा साहिब। उन्हनि जो इहो चवणु आहे त गुज़िरियल साल फेबरवरी में इदारे जी लेवल ते इहो फ़ैसिलो थी वियो हो त हाणे पाक फ़ौज सियासत में मुदाख़लत न कंदी ऐं संदन इहो जेको फ़ैसिलो हो उनजी आजियां करण बदिरां उन ते सख़्तु तनक़ीद कई वई ऐं ग़ैर मुनासिब जेका आहे उहा ज़बान इस्तेमालु कई वई। कंहिं इस्तेमालु कई ज़ाहिर आहे उहो अव्हांखे ॿुधाइण जी ज़रूरत न आहे। गॾोगॾु उन्हनि इहो बि चयो त कूड़ो बयानियो जेको आहे उहो ठाहियो वियो ऐं माण्हुनि खे मुसलसल गुमराह करण जी कोशिशि कई वई। कूड़ो बयानियो कंहिं ठाहियो उहो बि अव्हांजे साम्हूं आहे। गॾोगॾु उन्हनि इहो बि चयो त वरी उन कूड़े बयानीअ तां राह फ़रार बि जेका आहे सा उहा अख़्तियार कई वई। क़मर जावेद बाजवा साहिबु इहो बि चयो त 2018 में जेका खटियल पार्टी हुई उनखे सिलेक्टेड चयो वियो ऐं वरी
उन पार्टी के जेके सरबराह आहिनि यानी वज़ीर आज़म इमरान ख़ान साहब जॾहिं उन्हनि ख़िलाफ़ु अदम एतमाद जी रिथ आई ऐं उहो एतमाद विञाए वेठा त उन्हनि वरी ईंदड़ हुकूमत खे इम्पोर्टेंट हुकूमत चवणु शुरू कयो। यानी कमर जावेद बाजवा साहब सम्झनि था त 2018 जी इलेक्शन में इमरान ख़ान साहब ॼण त दुरुस्त अंदाज़ में कामयाब थी आयो हो, उन्हनि खे अक्सरियत मिली हुई, जॾहिं त PDM में शामिल जेके पार्टियूं आहिनि उहे अॼु बि इहे चवनि थियूं जेके हींअर इक़्तिदार में आहिनि त 2018 में इमरान ख़ान साहब खे खटराए वियो हो, उहे पाण कोन खटे आया हुआ। बहरहाल ही समूरा नुक़्ता आहिनि। ऐं गॾोगॾु ॿी जेका इंतहाई अहम स्टेटमेंट जनरल कमर जावेद बाजवा साहब ॾिनी आहे, उन्हनि में 71 जो जेको सान्हो आहे उन ते बि उन्हनि रोशनी विधी आहे, ॻाल्हि ॿोल कई आहे। ऐं संदन चवणो हो त मशरिक़ी जेको पाकिस्तान आहे अॻूणो उन जो जेको आहे सान्हो जेको आहे उन्हनि जे हवाले सां चवनि पिया त उहो बि जेको आहे फ़ौजी न बल्कि सियासी नाकामी हो। सो उन में केतिरी सदाकत आहे अॼु जे प्रोग्राम में पाण उन ते बि ॻाल्हि ॿोल कंदासीं। ऐं हींअर असां सां सीनियर तर्ज़े निगार आहिनि, लेखक आहिनि, कानूनदान आहिनि जावेद काज़ी साहब, उहे असां सां टेलीफोन लाइन ते मौजूदु आहिनि। जावेद साहब, पाण जेकॾहिं आर्मी चीफ जे हिन ख़िताब ते त ज़रूरु ईंदासीं, पर पहिरियों आउं जेकॾहिं अव्हां खां हिकिड़ो सम्झणु चाहियां त ही समूरो अमल जीअं ॾिसो पिया लेट ज़रूरु थी आहे समरी में, पर हिकिड़ी ॻाल्हि इहा बि अहम आहे त ही समूरो अमल उहे पॉलिटिकल पार्टियूं उन जो हिसो आहिनि जिन खे हिन सिस्टम खां ज़बरदस्ती ताक़त जे ज़ोर ते असीं चऊं त धिके उन्हनि खे धार कयो वियो। अॼु उहे ई पार्टियूं आहिनि, पीपल्स पार्टी हुजे, नवाज़ लीग हुजे या ॿियूं जेके PDM में शामिल आहिनि, उहे ई उन अहम मुक़ररी जो फ़ैसिलो पियूं कनि। सो अव्हां नथा सम्झो त इमरान ख़ान साहब या ॿियूं जेके बि धुरियूं आहिनि उन्हनि जे लाइ हिकिड़ो काफ़ी ही जेको आहे सम्झण लाइक़ु आहे त ताक़त जे जेके पार्टियूं आहिनि उनखे ताक़त जे उन ते इस्तेमालु करे हिन अमल खां धार नथो करे सघिजे। भुट्टे साहब जी फाही अव्हां जे साम्हूं आहे, बेनज़ीर साहिब जलावतनी, नवाज़ शरीफ़ साहब जी, आख़िर में वरी बि उन्हनि खे पॉलिटिकल पार्टियुनि सां ई रुजू करिणो थो पवे। ॾिसो, हिन में जेका अहम शइ आहे उहा आहे हिस्ट्री जो जेको शागिर्दु आहे जी उनखे माना उहो जीअं फैज़ जेको शेर आहे जलवागाहे विसाल की शमे वो बुझा भी चुके घर तो क्या चांद को गुल करें तो हम जान, ॿुधो न। त माना तव्हां जेको आहे सो सजणनि जे प्रिय जे सॼियूं असांजूं बतियूं विसारे छॾियूं, चांदरो की त काॾे कान थी वञे। जी जी पोइ जेको तारीख़ जे माना उन्हनि जे कर्व्स खे सम्झंदो आहे, फ्लोज़ खे सम्झंदो आहे, त पोइ उनखे सम्झ में ईंदी आहे त हिस्ट्री जी जेका आहे राइट साइड ते केरु बीठो आहे। ही रज़ाई साहब करप्ट आहे, पीपल्स पार्टी करप्ट आहे, वरी ॿिया जेके माण्हू आहिनि जेके वॾा भाषण वॾा क़ौम परस्तनि अलाए छा आहे, ख़बर पए थो वरी अरबाब रहीम सां गॾु वेठा आहिनि, अरबाब रहीम इमरान ख़ान सां गॾु वेठो आहे, इमरान ख़ान कामरान ख़ान सां गॾु वेठो आहे, कामरान ख़ान जेको आहे सो हिकिड़ा तंदोरी जेके आहिनि से माण्हू आहिनि हिन तरफ़ में हुन तरफ़ सही हुनखे बाजवा साहब एक्सपोज़ कयो। फ़ौज जे अंदरि हिकिड़ा माण्हू आहे जिन खे धंधा करणा, किन खे ज़मीनूं खपनि, किन खे प्लॉट खपनि, किन खे हे खपनि, हेॾा वरी ॿिया माण्हू आहिनि जिन खे धंधा करणा। ठीकु आहे न सर। हीअ जेके इमरान ख़ान जी हिकिड़ी राबी हाउसिंग हुई, स्कीम हुई, फलाणी स्कीम हुई, फलाणी स्कीम हुई। हाणे ॻाल्हि इहा आहे त मतिलबु इहो त प्रैक्टिकल पॉलिटिक्स खे सम्झा। तव्हां वटि तव्हांखे कंहिं चयो आहे नसीब साईं त तव्हांखे सच जेको आहे ॻाल्हाइणो आहे? तव्हांखे पंहिंजे वक़्त जे अहद में वेही ॿ माण्हू मिलंदा, हिकिड़ो माण्हू मिलंदो जेको वॾो शैतान हूंदो, हिकिड़ो नंढड़ो शैतान हूंदो। तव्हांखे नंढे शैतान सां वेहणो पवंदो, छाकाणि वॾे शैतान खे मारणो आहे। क्वेश्चन इज़ अ लेसर ईवन, इहो त गुड एंड बैड वारो क्वेश्चन आहे ई कोन तारीख़। क्वेश्चन आहे त वधीक ख़राब शइ कहिड़ी आहे ऐं घटि ख़राब शइ कहिड़ी आहे। सही। ऐं उहो हिकिड़ी बयानिया ठाहिया विया, नरेटिव ठाहिया विया, डेमोक्रेसी खे चली नहीं ख्वार कयो वियो। पूरी जेका तकड़ी टीवी ते वेही एंकर्स जेके आहे से ॻाल्हाईंदा, अॼु जिन माण्हुनि जे आधार ते उहे बीठा उन्हनि पंहिंजा कंधा जेके आहे बांदर चढ़ी वेंदा आहिनि, मोंकीस चढ़ी वेंदा आहिनि, उनखे उन कॾहिं ॿाहिरि बीठो कयो, तालो वठी छॾियो, महिरबानी करे तव्हांखे हाणे वधीक इस्तेमालु न कयो। 468 सालनि में छा छा न थियो, बिल्कुलु हिन मुल्की मईशियत खे किथे पहुचायो, हिननि इदारनि खे तबाह कयो वियो, कोर्टुनि खे इस्तेमालु कयो वियो। अनफॉर्चुनेटली उहे चवंदे हुकाम जो फ़ैसिलो केरु ॾिनो? इहो जेको आहे डॉक्टर ऑफ नेसेसिटी केरु ॾिनी? सही। इहो जेको आहे सो भुट्टे जी गवर्नमेंट खे कंहिं लाथो? भुट्टे जी गवर्नमेंट खे लाहिण खां पोइ हुनखे कंहिं जेको आहे सो वैलिडिटी ॾिनी? या उहो जेको आहे सो शरिया खान छापे कयो? या पूरो 47 खां बाजवा साहब इहो चयो न 70 सालनि जे अंदरि पूरो असां सॼो कंद कयो आहे, सॼो कंद कयो, कन्फेशन करे। तंहिंजे करे जेको आहे सो हुनखे सम्झण जी ज़रूरत आहे। पाकिस्तान खे वॾी ख़तरनाक मोड़ ते बीठो आहे। दुनिया में 7 मुल्क आहिनि जिन जी करंसी खे वॾा क्राइसिस पाकिस्तान उते बीठो आहे, कंहिं पहुचायो? बिल्कुलु।
कंहिं पहुचायो? ही जनरल मुशर्रफ, जनरल ज़ियाउल हक़, जनरल यहिया, जनरल जेके बि अयूब हुन में ही बि अचे थो पियो जनरल बाजवा, पर ही थोरो मॉडरेट थी बि रहियो, हिन एतिराफ़ कयो पंहिंजे जुर्म जी। सही। जनरल अयूब एतिराफ़ कोन कयो, जनरल यहिया एतिराफ़ कोन कयो, जनरल ज़िया कंहिं बि एतिराफ़ कयो। अॼु हिन जी कन्फेशनरी स्टेटमेंट इदारे जे आधार ते बि हिकिड़ो अहिड़ो चीफ ऑफ आर्मी स्टाफ हो जंहिंजे वक़्त में वाहिद चीफ ऑफ आर्मी स्टाफ आहे जंहिंजे करे हाइब्रिड डेमोक्रेसी हली आहे। सही। न त अॻे डायरेक्ट ईंदा, मुशर्रफ डायरेक्ट हो, यहिया डायरेक्ट हो, अयूब डायरेक्ट हो, ज़ियाउल हक़ डायरेक्ट हो, ही इनडायरेक्ट हो। मतिलबु इहो त ही माना साम्हूं ॾेखारण लाइ जेको आहे इमरान खान हो, आख़िर जॾहिं हुन खां निकाह टुटो अथनि त हुन वॾियूं रड़ियूं कयूं, घोड़ घमसान कया। हुन में ही जेके माण्हू आहे डेमोक्रेटिक फोर्स, ज़रदारी साहिब खे 50 दफ़ा तव्हां भले इख़्तिलाफ़ कयो, ऐं मां तव्हांजी टीवी ते बीठो आहियां, मूंखे को ख़ासि शौक़ु कोन्हे को, मूंखे शायदि जी अलाका ॾियणी आहे, त ज़रदारी साहिब सां 50 इख़्तिलाफ़ थी सघनि था सिंध जे कॉन्टेक्स्ट में बैड गवर्नेंस जे हवाले सां, पर पॉलिटिकली केॾो राइट वे हुए। तव्हां ॾिसो हुनजी 18 अमेंडमेंट ॾिसो, बिल्कुलु ही पूरी इमरान खान 18 अमेंडमेंट ख़तमु करण ते चाही। ज़रदारी साहिब मुंहिंजे घर में त तमामु विजनरी रहियो। ज़रदारी साहिब जेको आहे सो बिलावल भुट्टो अञा अॻिते तमामु घणो वाज़े तौर ते वधीक साबित थींदो। हर ऐद जूं पंहिंजूं जेके आहिनि चैलेंजिस हूंदियूं। बिल्कुलु। ऐं हुन में नवाज़ शरीफ़ पहिरियों दफ़ो हुन गॾु बीठो आहे, ज़रदारी साहिब नवाज़ शरीफ़ पहिरियों गॾु बीठो आहे। शहबाज शरीफ़ जॾहिं माण्हू सम्झो पियो हल्को आहे, हीअं आहे, उहो आहे, हथियार पिटा कंदो, हो पिटा कंदो, भॼी वेंदो, भाड़ियो आहे, उहो त सफ़ा तमामु बिल्कुलु बीह रहियो पंहिंजे भाउ सां गॾु। सही। ठीकु आहे न। ऐं हुन खां पोइ हुनखे डॉज ॾेई, जेके धोखो ॾेई इमरान खान जी पूरी जेका पोयां जेके 4 हैंडलर्स हुआ हुनखे धोखो ॾेई फ़ौज साहिब जेका आहे ख़बर पई त फ़ौज जी ताब क़यादत में ऐं शहबाज शरीफ़ में को बि इख़्तिलाफ़ न आहे, ज़रदारी साहिब में को बि इख़्तिलाफ़ न आहे। अच्छा जाहिर साहब जी, अव्हां चयो त अॼु जो जेको बाजवा साहिब जो ख़िताब आहे उहो इतराफ़ी बयानु आहे ऐं माज़ी में न थियो आहे, पर उन में खोड़ अहिड़ियूं ॻाल्हियूं आहिनि जंहिंसां खोड़ सवाल बि पैदा थियनि था। जीअं उन्हनि चयो त 2018 में खटियल जेका पार्टी हुई उनखे सिलेक्टेड चयो वियो, वरी पोइ जॾहिं उहा ई पार्टी अदम एतमाद हासिल न करे सघी वज़ीर आज़म, त पोइ वरी उन ई माण्हू जेको आहे सो इम्पोर्टेड गवर्नमेंट जो बयानियो ठाहियो। हाणे बाजवा साहिब जी नज़र में 2018 वारी इलेक्शन में ख़ान साहिब खटे आयो, जॾहिं PDM में सभु जेके पार्टियूं अॼु वेठियूं आहिनि इक़्तिदार में, उन्हनि जो त इहो चवणो त न उनखे खटायो वियो या सिलेक्टेड हुआ। हिते एतिराफ़ न आहे, हिते उनजा ॿ टे जेके हुनजा झटका आहिनि, हुनमें जेको आहे सो हुन बाजवा छा आहे, चीफ ऑफ आर्मी स्टाफ सुभाणे ताईं त आहे न, हुनजी हिकिड़ी पूरी कैप्टनसी वेही एतिरो एतिराफ़ की इहो ई काफ़ी आहे। 2018 में हुन इहो चई, वरी जेको आहे सो आख़िर में जेको आख़िरी जुमिलो अथसि जंहिंमें उहो चए थो त जेको आहे सो हुन साज़िश जो बयानु ॾिनो, बसि हुन बेसिकली 2018 वारी ॻाल्हि खे मिक्स करे हुनखे पाण ई क्वेश्चन मार्क में आणींदो आहे। 2018 ॻाल्हि में उहो सिलेक्टेड हुन ॻाल्हि करे मतिलबु हुन चवण जी कोशिशि कई त वाक़ई सिलेक्टेड हो, पर जे इहो चई वञे सिलेक्टेड हो त पोइ त वॾो एतिराफ़ थी पवंदो न, अहिड़ो एतिराफ़ त कोन खपो न। त हुन टेसिटली इहो चयो आहे त उहो जेको आहे सो माना कंट्रावर्शियल हो, ऐं आख़िर में जॾहिं खटण खां पोइ लाथो त हुन वरी कमु कयो आहे तमामु घणो। ऐं वरी उन बयानी ते बि बीठो कोन, उन खां बि चवनि राह फरार अख़्तियार कर ली, साज़िश अख़्तियार कई आहे, तंहिंजे करे हू जेका 2018 जेका सिलेक्टेड आहे पीपल्स पार्टी त कान आहे, हुनखे नुक़सानु बर्दाश्त कयो आहे। पीपल्स पार्टी सॼी सीटियूं इंटेक्ट हुयूं, पंजाब में वॾी धांधली थी आहे, ऐं माना सिंध जे अंदरि बि जेको आहे अर्बन कराची में MQM जा जेके सॼी कॉन्स्टिट्यूंसी ठाहे छॾनि, ठीकु आहे, वॾो ज़ुल्मत कदो थियो आहे। 1971 साल ढाका जो ज़ुल्मत कदो थियो आहे इमरान खान जी शक्ल में। चङा हाणे हीउ जेको आहे सो असीं सभु जेका हो त बंगाली आहे, ढिंडला, बोना, ॿुधो आहे हीअ त जेका असीं पाण में हाणे हुन में तबाही कीअं आहे, हुन में तबाही ईअं आहे इमरान खान हाणे माइश तबाही आहे, सभु चोर माण्हू था कनि, सभु चोर एंकर, चोर दानिश्वर, चोर जेके आहिनि इलेक्टेबल्स, ॿुधो आहे न, हिन खां त असांजा सिंधी वॾेरा बहितर माना कम से कम पीपल्स पार्टी में सिंधी वॾेरनि खे एतिरो त पाण सां गॾु खणी घुमे पई त हू जमूर जे ख़िलाफ़ सिंध जे माना जेको मुफ़ाद आहे हुनजे ख़िलाफ़ त कोन था, हुन पंहिंजो पाण खे डेमोक्रेसी सां जोड़े वेठा आहिनि, असांजे वॾेरनि सां जहिड़ो पंचायत रहंदो, असां हिस्टोरिकल जहिड़ो आहे वॾेरो, तव्हां सां वणंदासीं वॾेरा ॾिसो, असांखे सिस्टम न खपे जेको सिंध में हले थो पियो, पर ही वॾेरा जेके कम से कम डेमोक्रेसी में त बीठा आहिनि न। सही। अच्छा हाणे जेकॾहिं वरी उन बयानु जंहिंजो आउं चयो त 71 वारो सो काज़ी फैज़ोन साहिब जूं ख़िदमतूं उहे बि सॼी सिंध खां मुल्क खां गुझूं न आहिनि, ज़ाहिर अहमद जा वालिद साहिब मुजीब साहिब सां हुननि जा रिलेशन, इवन अव्हां जा बि अॼु जंहिं तनाज़ुर में बाजवा साहिब इहो बयानु वरी ॾेई वियो त उहो सियासी नाकामी हुई, चवनि था त या का फ़ौजी नाकामी न हुई,
ऐं काफ़ी तारीख़ी किताब जेकॾहिं असीं पढ़ूं पिया त उन में त काफ़ी ॿियूं शयूं लिखियल आहिनि। बाजवा साहिब जी इन स्टेटमेंट खे कीअं था ॾिसो इहा पॉलिटिकल नाकामी हुई सम्झनि था? मुंहिंजा प्यारा भाई नसीर साईं, मूं 15-10 मिंट खां वठो त हुन ॻाल्हि सोचियो पियो ऐं घणो दोस्त ख़्याल आहे त मिलिट्री जेको आहे सो सेट पियो। नंबर 1 मिलिट्री सेट पियो न करे पियो त मिलिट्री पॉलिटिक्स में अची वई त उहा पॉलिटिक्स सॼी जेका आहे त मिलिट्री पाण पे कई, ठीकु आहे न जी। पर जेका पॉलिटिक्स जेका थी वई, जेका मिलिट्री इंक्लीन सॼो वेस्ट पाकिस्तान मुजरिम आहे नसीर साईं जी, हिन पूरे असांजे बंगाल में सॼो मुजरिम। मूंखे त इहो बि यादि आहे जॾहिं बाबा पढ़ियो जलावतन पढ़ियो त माना मुंहिंजे कननि जूं ॻाल्हियूं ॿुधल त हुनखे इहो ई चई त कैसा मूंखे त ख़तरो आहे त मूंखे जेके त ही फौजी मारींदा, बंगाली फौजी मारींदा ऐं मूंखे डपु आहे त हिनखे पाकिस्तान में जेको आहे त भुटे खे मारींदा। ऐं मुजीब इहो बि चयो आहे ऑटोबायोग्राफी में लिखियो पियो आहे काज़ी साहिब त हुन शेख मुजीब जे लंडन पहुतो आहे बाबा हिते बाबा लंडन वियो आहे पिंडी में शेख मुजीब सां। शेख मुजीब पंहिंजी ख्वाहिश ॾेखारे त मां काज़ी साहिब सां मिलणु थो चाहियां, पर जहाज़ तो राति 2 बजे निकिरी वियो। सुबुह जो काज़ी साहिब सां मुलाक़ात कान थी। काज़ी साहिब करे भुट्टो साहिब चयो महिरबानी करे तव्हां लंडन में मिलोसि ऐं ॿुधायो त असां कंफ्यूटेशन करणु था चाहियूं पाकिस्तान में जी ईस्ट पाकिस्तान में कंफ्यूटेशन थियणु घुरिजे। शेख मुजीब जो बयान बि ॾिनो हुन में दिल्ली जॾहिं लथो ढाका वञण अॻु में त उते जेको आहे सो उन भुट्टे साहिब उन शेख मुजीब साहिब लंडन में बाबा खे चयो त मुंहिंजी जान बचाइण में ज़ुल्फ़कार भुट्टे जो वॾो किरदारु आहे। पर दीज ऑल कॉन्फ्लिक्ट्स में ज़ुल्फ़कार भुट्टो साहिब वेस्ट पाकिस्तान जो लीडर हो। इहो जेको आहे सो भुट्टे ते जर करणु माना पंहिंजे पीउ माना असांजा पंहिंजा हीरोज़ आहिनि न भुट्टो आहे सही, इहे असांजा हीरोज़। ॻाल्हि तारीख़ में ईअं ई हूंदी त भुट्टे साहिब जो उन वक़्तु जेको रोल हो, जेको फौज सां गॾु बीठो हो उधर तुम्हारा इधर हमारा, उहो ग़लति हो। दैट इज़ ऑल्सो पॉलिटिकल डिज़ास्टर सही, ठीकु आहे। तुंहिंजे करे हुन में जेको आहे सो भुट्टे साहिब कीअं हो, शेख मुजीब कीअं कयो, छा कयो त आउं बाजवा साहिब जी ॻाल्हि नथो मञा त जेको आहे सो सियासी डिज़ास्टर हो। आउं सम्झां त फौजी डिज़ास्टर बि हो ऐं सियासी डिज़ास्टर सही। अच्छा, गॾोगॾु ॿियो जेको अहम बयान या जंहिं ते चवनि पिया त अॻु में DGISI प्रेस कॉन्फ्रेंस कंदे इहो चयो DGISPR सियासी अमल खां पाक फ़ौज अलॻि थी वई आहे ऐं बाजवा साहिब ॿुधायो त लास्ट ईयर फेबरवरी खां हुननि जो इहो फ़ैसिलो आहे ऐं ज़ाहिर आहे हुनजी आजियाई थिए पई जिते किथे तव्हांखे लॻे पियो त इन फ्यूचर इहो फ़ैसिलो बरक़रार रहंदो ऐं इहो जमहूरियत लाइ केतिरो अहम हूंदो त पाक फ़ौज जो सियासत सां को बि तालुक़ु न हुजे, जीअं उहे बार बार वज़ाहत बि कनि पिया। पॉलिटिकल पोज़ीशन छो वरिती आहे? ये हालतुनि जे करे वरिती आहे, ईअं त कोन केक जे ठहियो पियो हुजे हा तव्हां वटि $60 बिलियन फॉरेन रिज़र्व में हुजनि हा, तव्हांजी मैशियत जे इमरान खान बेस्ट करे वञे हा, चरियो न हुजे हा, गंद न करे हा, ॿुधो त पोइ तव्हांखे हीअ चओ न फ़ौज मुदाख़लत बंदि कंदी। हीअ त हालतुनि फ़ौज खे मजबूर कयो। हीअ त माना राह जो एजेंट बि हो इमरान खान खे, पोइ इंडिया खां पैसा बि ईंदा, हिनखे ज़हर खां पैसा बि ईंदा। हीअ त माना वरी वेही वरी हिन जे फ़ोन जे घर में मूंसां वांगुरु वेही रहियो, मिसाल तो वेठो फ़ौज जे जड़नि में वञी वेठो, कुझु हैंडलर्स हुआ फ़ौज जे हथ जेकनि खे हैंडल पिया कनि। हाणे सॼा खां मुफ़ाद कंहिं खे प्लॉट बि खपिया, कंहिं खे ज़मीनूं बि खपनि, कंहिं खे $1 बिलियन बि खपिया। हुन सॼे पाकिस्तान खे नहर ते ॿीहारे हिकिड़ी सेंसिबल क़यादत जेका आई फ़ौज जी, उनजे विच में हिकिड़ो नओं धड़ो निकिरी आयो न। हुन महसूसु कयो त हीअ त असांजा सॼो कमु ख़राबु थींदो। तंहिंजे करे उहो जेको हैंडलर हो विदिन आर्मी, हुनखे जेको सेंसिबल माण्हू ओवरटेक कयो ऐं इमरान खान हेॾो ॻाल्हाए थो पियो, हेॾो विड़त कंहिंजी मजाल आहे केतिरो ॻाल्हाए, इवन पंजाबी कोन थो ॻाल्हाए सघे एतिरो। सिंधी पंजाबी, सिंधी पठान बलोच अलॻि, हीअ पंजाबी की ज़रूरत कोन थो करे सघे। हीअ उहो ॻाल्हाइनि जेको ख़ुदि अंदरि वेठो हूंदो, हिननि बैरक्स में हिननि जे अंदरि वेठल माण्हू हूंदो उहो ॻाल्हाईंदो। इमरान खान जो पंहिंजे बैरक्स जो अंदरि जो माण्हूअ जे हुनखे धोखो ॾिनो आहे ऐं असांजो वॾो भलो कमु करे वियो, जेको कुझु करे वियो पाकिस्तान हींअर किथे बीठो आहे, पाकिस्तान हिन वक़्तु बीठो आहे माना मार्जिन ते। अच्छा जावेद साहब, आख़िर में मूंखे सम्झणु चाहियो त हाणे इमरान खान जो फ्यूचर या असीं चऊं त बयानियो छा उहो खपाईंदा, इंटरनेशनल साज़िश तां उहो हथु खणी विया, एस्टेब्लिशमेंट सां टकराव वारी पॉलिसी बि उहा हाणे हुनखे सम्झ में अची वियो त ॾाढी महांगी, हाणे उहे छा ते सियासत कंदा? चोर ते कंदा त माण्हू पाण चवंदा तव्हां पाण घड़ी चोर आहियो, एतिरो कुझु हुन खां तोशा खान वारो केस ईअं हुनजी जान छॾींदो। ख़ान साहिब जो ईंदड़ ॾींहंनि में नैरेटिव बयानियो सियासत कहिड़े बुनियाद ते ॾिसो था हाणे कंदो, छा बचो आहे हुन वटि? नसीर साईं हिनजी PMLQ खां बि हेठि करे थो। PMLQ घणा 10 महीने घणा महीने 6 महीने घणा 7 जे लॻभॻि सही आहे, 25-30 ते हलंदो वेल जेका PMLQ 25-30 ते हली, पोइ ॿी इलेक्शन थी अॻो पोइ किरी पई। हीअ मुंहिंजे ख़्याल आउं सम्झो त बीमार माण्हू आहे,
सख़्तु बीमार माण्हू आहे, हिन जो न इख़लाक़ आहे, न हिन जो को न मज़हब आहे, न दीन आहे, हिन जो कुझु बि कोन्हे। हिकिड़ो अजीब क़िस्म जी हिकिड़ी शइ पैदा थी पई आहे, लॻे ज़बरदस्त इस्तेमालु करे, एॾो इस्तेमालु करे जो पंहिंजी खीचे में पाण पइजी वियो। तंहिंजे करे मुंहिंजे ख़्याल में त हीउ हिकिड़ो तमामु तेज़ी सां जीअं न फूकड़े में हवा निकिरंदी आहे ईअं निकिरंदी। ठीकु आहे। So he has no future within 4-5 years. He is history. सही सही, तमामु घणी महिरबानी काज़ी साहिबु, अवां असांखे वक़्तु ॾिनो। नज़ीर जावेद काज़ी साहिब जो मौक़िफ़ अवां जे साम्हूं आहे ऐं आर्मी चीफ कमर जावेद बाजवा साहिब जी जेका स्टेटमेंट आहे, बयान आहे, इंतहाई अहम आहे। जीअं असां चयोसीं त उन में खोड़ सारियूं ॻाल्हियूं आहिनि ऐं जेको इहो फ़ैसिलो आहे हू चवनि पिया त इदारे जी लेवल ते थियो आहे, गुज़िरियल साल फेबरवरी में त हाणे सियासत में मुदाख़लत न कई वेंदी। उन जी समूरियूं धुरियूं जेके आहिनि उहे आज या कनि पियूं थियूं ऐं हर कंहिंखे जीअं माज़ी में बि इहा डिमांड रही आहे त पंहिंजे पंहिंजे दायरे में रही जेकॾहिं हर इदारो कमु करे त हीउ मुल्क अॻिते वधी सघंदो, तरक़ी कंदो। ऐं ॿिया बाक़ी जेके उन जा खोड़ उन जी तक़रीर जा पासा आहिनि उन ते नो डाउट ईंदड़ ॾींहंनि में जीअं असां चयोसीं त खोड़ बहस जेके आहिनि उहे जनम वठंदा, खोड़ सारा सवाल पैदा थींदा। बांग्लादेश सानियो हुजे या 2018 जी इलेक्शन, हू सम्झनि पिया त जेका पार्टी खटे आई उनखे सिलेक्टेड चयो वियो, मतिलबु उहा सिलेक्टेड न हुई, मतिलबु दांधली न थी हुई या छा, पोइ ख़ान साहब जो बयानियो। सो हिते बहरहाल वक़्तु थिए पियो मुख़्तसर ब्रेक जो, असीं ब्रेक वठंदासीं, वापसि ईंदासीं। हीअ जेका करंट पॉलिटिकल सिचुएशन आहे पाण उन ते वधीक ॻाल्हि ॿोल कंदासीं। वठूं था मुख़्तसर ब्रेक।